अदा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजी शादीअ जो जेको सोन हुयो, असांजे वालिद साहब वासि अब्दुर्रहीम केर अकबर सोनारे खां, जेको मदे जी बाज़ार में अकबर सोनारो, उन खां ठारायो हुई झुमकियूं 1.25 तोले जूं डबल कटोरी सां। असांजो पूरो समूरो ख़ानदान इन इन खां ई ठाराईंदो आहियां। मुंहिंजा भेणिया हुजनि, मुंहिंजा सौट हुजनि, मुंहिंजा जेके बि मसात हुजनि वग़ैरह, पाड़े वारा सभई। असांजो चङो मुड़ुसु भाऊ मोहम्मद आचर, उहो बि माना जेको आहे सो उतां ठाराईंदो, असां बि उनखे ई पंहिंजो सोन ॾींदा हुआसीं। ऐं जेको असांजो वालिद साहबु मुंहिंजे शादीअ जो सोन इन खां ठारायो, डबल कटोरी झुमकियूं टिको ऐं 2 मुंडियूं इन खां ई ठारायूं हुआसीं। हाणे मूंखे ज़रूरत पई, इंसान आहे, ज़रूरत पए थी, मां हिन ॾे जेको आहे सखर मां खणी वियुमि सोन खपाइण जे लाइ। त उते चयूं त भाऊ जिते तव्हां सोन ठारायो आहे, तव्हां उते ई माना सोन खपायो। पोइ असां हिन ॾे खणी आयासीं त सखर उते खणी आयासीं। उन चेक करे चयो त वाह, हे सोन जेको आहे इहो ठहियलु आहे, माना 3 हिसा फेट अथसि ऐं 1 हिसो सोन आहे। हाणे जितां तव्हां ठारायो आहे उते वञी तव्हां खपाए अचो। खपायो, असां हिन न वठंदासीं, हिन में कूड़ आहे सॼो, 3 हिसा कूड़ आहे। असां पोइ मां अॼु आयुमि अकबर जे साम्हूं, इहो खणी आयुमि पंहिंजूं इहो झुमकियूं 1.25 तोले जूं। उन अकबर सोनारो आहे, मदे जी बाज़ार में अकबर माना ज़ात जो खोखर आहे। ऐं इन जो जेको आहे सो इहो जेॾी महिल असां घर पहुतासीं, कल्ह हितां चेक कराए आयासीं, त ॻोठ जे कुझु मायुनि खे बि ख़बर पई। उन्हनि बि शिकायत इहा कई त हिन असांखे बि सोन ठाहे ॾिनो, त हिन जो जेको आहे सो सोन जेको आहे हिन में फेट घणी हुई, 3 हिसा हिन जे। 2-3 मायुनि बि शिकायत कई। बहरहाल मां हिन ॾे खणी आयुसि अॼु हिन जे दुकान ते झुमकियूं। मां हिन खे पेश कयूं, मां चयोमांसि अदा हीअ जेको आहे सो तव्हां खां ई झुमकियूं ठारायूं हुअसीं, हाणे जेको आहे सो हीअ झुमकियूं तव्हां जेको आहे सो वठो पंहिंजूं। ऐं असां ॿियनि चेक करायूं आहिनि त चवंदा हुआ हिन में फेट आहे। हे पलटी खाई चवंदो आहे त मां ठाही न आहे बाबा, हे तोखां ठहियलु आहे। मूंखे वरी चयईं पर्ची जे हिसाब सां। मां पर्ची हाणे 20 साल थिया आहिनि मुंहिंजी शादीअ खे, 20 सालनि खां वठी पर्ची त मूं वटि आहे कोन। तो वटि त ज़ाहिर आहे हेॾो सारो दुकानु आहे, डीलिंग करे थो, माण्हुनि खे ॾे वठे थो, तो वटि त उहो रिकॉर्ड मौजूदु हूंदो, तूं पंहिंजो रिकॉर्ड खोल। चवंदो आहे त मां तुंहिंजो मुलाज़िम आहियां छा मां रिकॉर्ड खोलियां। बहरहाल माना हे इन ॻाल्हि ते अटकी बीह रहियो त मां हे ठाहियूं ई न आहिनि। मां बसि ठाहियूं कीअं न आहिनि, मां 20 साल जेको आहे सो तोॾे न आयुसि। कहिड़ो तोॾे पहिरियां खणी आयो 20 साल। तव्हां इहो ॿुधायो त तव्हां चओ था त हिन ठाहियो आहे सोन, इहो तव्हां पाण बि न ठारायो आहे, ठारायो बि तव्हांजे वालिद साहब आहे। जी जी। त तव्हांखे कीअं यकीन आहे इहो त इन ई ठाहियो आहे? हा, हुन असांजे वालिद साहब हुन ॿुधायो त वाह, छो त असांजे ख़ानदानी तौरु इन खां ई सोन ठहिराईंदा आहियूं, ॿिए हंधि सोन ठहिराईंदा ई न आहियूं। ऐं ॿियो असां हिन सां वालिद साहब सां गॾु वेंदा हुआसीं, जंहिं बाज़ारि जेकॾहिं को बूट वठिणो हूंदो, कपिड़ा वठिणा हूंदा, या शादी मुंहिंजी त मां बि साण हुन सां वियो हुअसि। त मूंखे 100% इहा ई हू आहे त हिन जेको आहे असांजे वालिद साहब हिन खां ई सोन ठाहिरायो। ऐं कुआरेतनि बि जॾहिं वालिद साहब हुन खां सोन जे हवाले सां वियो हो मुलाक़ात करण या ऑर्डर ॾियण, त उन सां गॾु को ॿियो कोई कोन हो, अकेलो हो छा? न, बसि उहो वालिद साहब अकेलो हुयो, हुन सां गॾु कोई बि कोन हुयो। इहा त ख़बर न हुई त हे फ्रॉड कंदो ऐं हीअं कंदो त पोइ माण्हू शायदि तौरु उनखे माण्हू वठी वञे। इहा त असां त हुन जे मथां एतमाद, ऐं वॾा कुल असांजे वेड़े वारा सभई पाड़े वारा, मुंहिंजा भेणियूं इहा हिन खां सोन ठहिराईंदा आहिनि। हिन ते असांजो फुल एतमाद हूंदो आहे। ऐं असांखे त इहा ख़बर न हुई। हाणे जेॾी महिल 20 सालनि खां पोइ चेक करायो, असांजे एतमाद खे हिन ठेस पहुचाई आहे। हिन असां 2-3 मायुनि बि असांजे ॻोठ वारनि शिकायत कई आहे, ओड़े पाड़े जे ॻोठ वारनि, दाऊदई वांड वारनि मायुनि बि शिकायत कई आहे त इन असां सां बि ईअं फ्रॉड कयो हो। अच्छा, हाणे जेको सवाल इहो थो पैदा थिए त 20 साल अॻु इहो सोन केतिरो ठहियल आहे, छा ठहिरायो अथव? इहा असां माना इहे 1.25 तोले झुमकियूं आहिनि डबल कटोरी ते, उहे ठहिरायूं। केतिरे में ठाहियूं? इहो त हाणे जेको आहे उन टाइम जेको रेट हुयो तक़रीबन 12-13 हज़ार रुपया तोले जो रेट हो उन टाइम। हा, 2004 में। जी। त हाणे सवाल इहो थो पैदा थिए त जॾहिं 20 साल अॻु तव्हांजे वालिद साहब इहे शयूं उन खां ठारायूं आहिनि, त उन खां पोइ बि
त शादियूं या पोइ हा। मौक़िया हूंदा त कुझु तव्हां ॿियो ठारायो जी जी बिल्कुलु मां इन खां उहा धुरी ठाराई आहे। भाऊ मोहम्मद आचर जेको आहे उनखे पैसा ॾिना हुआसीं। भाऊ मोहम्मद आचर उन खां बि धुरी असांजे घर जी धुरी ठाराई ऐं उहा अञा ताईं मौजूदु आहे। हाणे उन में बि मूंखे शक आहे, उन में बि मूंखे जेको आहे यकीन आहे, इहा बि चेक कराइणी पवंदी त आया इहा बि धुरीअ में फेट त न आहे। उहा बि असां वेरीफाई कराईंदासीं। जेकॾहिं इहा वेरीफाई कराईंदासीं उन में फेट थींदे ज़िम्मेवारु आहे जेको आहे 2 नंबर कमु करे थो, बाज़ारि में माण्हुनि सां धोखेबाज़ी वारो धंधो कारोबार थो करे। हिन असां सां कयो आहे, अलाए केतिरनि सां हिन कयो हूंदो। हाणे जेकॾहिं सपोज़ कयो माना उहो पंहिंजी नथो करे झुमकियूं उहे, त तव्हां छा कानूनी चारा जो ई कंदो, छा तव्हांजे ज़हन में? असां साईं तव्हां ॾे आया आहियूं जेको आहे सो चैनल मीडिया जो सहारो वठणु। असां मीडिया जो ई सहारो वठंदासीं ऐं जेकॾहिं असांजे हिन में नथो अचे ऐं कंहिं बि सहूलियत में नथो अचे त ज़ाहिर आहे असां मीडिया जो सहारो वठंदासीं।